बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम या अली अलैहिस्सलाम मदद भेट वग़ैरह। जीअं त तव्हां सभिनी दोस्तनि सिंध वासियुनि पाकिस्तान वासियुनि सभिनी ॾिठो हो त कुझु ॾींहं अॻु में आमिर वड़ाइल साहिब जन मुंहिंजी घरवारी ऐं मूंखे जेको आहे त मुंहिंजी घरवारी जे लाइ हिकिड़ो ताज तोहफ़े में ॾिनो हुयो। उन अज़ीम मुजाहिद जो सभ खां पहिरियों त मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां समूरी वकला बिरादरी जो। असां इरादो इहो कयोसीं उन वक़्तु ई त असां उहो ताज उते जेके हक़ सिंध जा हलाली फर्ज़ंद जेके धाणे में हुआ असां उनजी ख़िदमत में इहे शइ सर्व कंदासीं। पोइ मूं पंहिंजी मिसिस खे ॿुधायो, उन पंहिंजे हमसाथी खे ॿुधायो त उन इहा ॻाल्हि कई त हीअ बि उन्हनि जी आहे। अॻु में मां पंहिंजी दिलि सां रज़ा ख़ुशीअ सां कढी ॾिनी, हीअ बि जे तव्हां उनजी ख़िदमत में सर्व कंदो त मुंहिंजे लाइ उहो एज़ाज़ हूंदो। बहरहाल असां जेको ॿ धाणे में जेके शहीद थिया हुआ शहाणी बिरादरी जी कम्यूनिटी जा जेके कुझु दोस्त असां ख़िदमत जे दौरान न वञी सघियासीं। पोइ असां इरादो इहो कयोसीं त सॼो ताज उनखे पेश कंदासीं। बहरहाल कुझु दोस्तनि वकला बिरादरी जा ऐं असांजे सथ जा मौजूदीन जेके असांजा दोस्त आहिनि उन्हनि असांखे इहा शइ चई त तव्हां उन्हनि जे बदिरां ताज ॾियण जे बदिरां इहो एज़ाज़ आहे, सॼी सिंध जो एज़ाज़ आहे, तव्हांजो एज़ाज़ आहे, तव्हांजे घर वारनि जो एज़ाज़ आहे, इन शइ खे तव्हां सेव करे रखो। पोइ असां इरादो इहो कयोसीं त ताज जी हूअं त क़ीमत मां त चवां त कोई अदा नथो करे सघूं, असां अदा नथा करे सघूं। बहरहाल उन ताज जी जेका आहे त ज़ाहिरी दुनियावी एतबार सां क़ीमत मां पीरगोठ मां मुख़्तलिफ़ दुकान तां मालूमात कराई। उन जेका उन ताज जी जेका अमाउंट थींदी असां सॼी टीम सहित हारून राशदी, प्रोफेसर नसीम कार साहब, रिकी दुसेजा साहब ऐं असांजी समूरा असांजा मुंहिंजा सभई भाइर असां कलेक्टिवली गॾु करे या कुझु उनजी ओतिरी क़ीमत गॾु कई आहे। अॼु शाम असांजी राष्ट्रीय बिरादरी जा मौजूदीन वकला बिरादरी सहाफ़ी हज़रात ऐं मुख़्तलिफ़ दोस्त असांजी समूरी टीम 8 बजे असां उनजे तॾे ते बि वेंदासीं दुआ घुरण इंशा अल्लाह ताला ताज़ियत लाइ ऐं उन्हनि जे यतीम बचड़नि खे उनजी बेवान खे नंढड़ो नज़रानो जेको असांजी तरफ़ खां पेश कंदासीं। ऐं अवां सभिनी खे बि इल्तिमास कंदुसि त उन्हनि यतीमनि जी तव्हां सार बि लहिजो। जीअं वकला बिरादरी सां अवां पाण मल्हायो त हुननि यतीमनि जो बि असां तव्हांजे मथां हक़ु आहे। जीअं मां सुबुह साईं सदाकत जूने जो साहिब जन सां मुंहिंजो राब्तो थियो, जेको साईं हुन सां गॾु हुयो, उन जेको शहीद जे दौरान जेको एक्सीडेंट थियो हुयो, साईं जन मूंखे ॿुधायो त उहे जेके शहीद थिया हुआ उनमें हिकु ॼणे खे घर में कफ़न जा पैसा बि न हुया। त मुंहिंजी दिलि लिंग ॾकी विया त अलाह अकबर, असां कहिड़ी मंज़िल ते पहुता आहियूं। बहरहाल असांजे तरफ़ खां नंढड़ो हे हदियो आहे जेको इंशा अल्लाह शाम हुते पेश कंदासीं। ऐं जेको ताज आहे उहो असांजे समूरी सिंध जो ताज आहे, आमिर वड़ाइल जो ताज आहे, वकला बिरादरी जो ताज आहे। हे असांजे लाइ एज़ाज़ आहे, असांजी दरगाह जे लाइ एज़ाज़ आहे, असांजे राष्ट्रीय कम्यूनिटी जे लाइ एज़ाज़ आहे, असांजी टीम जे लाइ, असांजी किंगरी वासियुनि जे लाइ एज़ाज़ आहे, जेको इंशा अल्लाह असां हयाती पूरी समूरी मां ऐं मुंहिंजी घरवारी पंहिंजे साह सां सांढे रखंदासीं इंशा अल्लाह ताला। महिरबानी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।